टे घंटा भी लगंदा आहिनि, 2.5 घंटा 2 घंटा भी लगंदा आहिनि, मगर हितां जे दोस्तनि हुकुम कयो आहे त हिकिड़े घंटे में सबक़ पूरो थिए। तंहिं करे मां इंतिहाई कोशिश कंदुसि त मुख़्तसर में मुख़्तसर तव्हांखे ही सबक़ ॾिनो वञे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व सहबिहि बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दनवंदा। ही बुखारी शरीफ जी आख़िरी हदीस आहे जंहिं ते हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे किताब बुखारी खे ख़त्म फरमायो आहे। इमाम बुखारी 194 हिजरी में पैदा थियो, 256 हिजरी में वफ़ात करे वियो आहे। पैदा थियो शवाल जे महीने में 13 तारीख़ ते जुमे जे ॾींहुं बाद निमाज़ जुमा। वफ़ात करे वियो शवाल जी 1 तारीख़ ईद उल फितर जे राति बुखारा जे इलाक़े में खरतंग जे जाइ ते उन जी दफ़न थियल आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे ज़िंदगी में इल्म हदीस जे हासिल करण जे लाइ परे परे जे इलाक़नि जो सफ़र कया। उन जो सबब ही आहे त उन वक़्त में दौलत इस्लामिया तमाम वसी थी पई, माना हुकूमत इस्लामिया वसी थी पई। हुकूमत इस्लामिया त हज़रत उमर फ़ारूक जे ज़माने में ही वसी थी पई, जो हज़रत उमर फ़ारूक पंहिंजे दौरे खिलाफ़त 10 सालनि में 400 नंढियूं वॾियूं रियासतूं फ़तह करे दायरे इस्लाम में दाख़िल कयो हुआ। बहरे ओकियानूस जे ओरे किनारे खां वठी काबुल कंधार ताईं सिंध ताईं इस्लाम जो नगारो वॼी चुको हो ऐं इस्लाम जी रोशनी पहुची चुकी हुई माण्हुनि में। काबुल के कंधार के हज़रत उस्मान साईं फ़तह कयो। हे इलाक़ा ईअं उन ज़माने में फ़तह थी चुका हा। तंहिं करे इस्लामी जीअं त ममलिकत तमाम वसी थी चुकी हुई ऐं उलमाए मुहद्दिसीन तमाम मुख़्तलिफ़ इलाक़नि में फैलिजी चुका हा। ताबईन तब ताबईन परे परे वञी करे पहुता हा दीन इस्लाम जे दावत जे सिलसिले में, तालीम जे सिलसिले में। तंहिं करे हज़रत इमाम बुखारी खे बल्कि हर हदीस जे तलबगार खे परे परे इलाक़नि जा सफ़र करणा पिया पवनि। तंहिं करे हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि 1100 उलमा खां मुहद्दिसीन खां इल्म हदीस के हासिल करण जे लाइ मिस्र, शाम, बगदाद, कूफा, हिजाज यानी मक्का मदीना इलाक़े इन सबूरनि इलाक़नि जा सफ़र कया अथसि। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि तक़रीबन 600 हदीसूं सनदन व मतन याद करे छॾियो हुई। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि इल्म हदीस जे इन फ़न में पंहिंजे ज़माने में अमीरुल मोमिनीन हुया, इमामुल मुहद्दिसीन हुया, क़िबलतुल मुहद्दिसीन हुया। मतलब त कंहिं बि मुहद्दिस में जेके वॾा वॾा औसाफ़ हुजण खपनि उहे सभ जो सभु हज़रत इमाम बुखारी में हुया। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि 600 हदीसुनि मां इंतिखाब फरमाए, चूंड फरमाए 16 सालनि में हिन बुखारी शरीफ़ जो मुसवदो तैयार की। पोइ मुसवदे जे तैयार करण खां बाद में 16 सालनि में पोइ वरी मक्के मुकर्रम में आयो ऐं इन्हनि सबूरनि हदीसुनि जी तनक़ीह कई, सफ़ाई। उन सफ़ाई जो तरीक़ेकार माना तहक़ीक़ जो तरीक़ेकार जो हिक हिक हदीस जे लाइ गुस्ल फरमाईंदो हो आबे ज़मज़म सां। पोइ वरी सलई तो रकातैन, पोइ 2 रकातूं पढ़ंदो हो। वस्तख़रतु मिनल्लाह, ख़ुदा खां इस्तिख़ारो कंदो हो, मुराक़िबो कंदो हो त आया हीअ हदीस सही आहे या ग़लति आहे। पोइ जॾहिं उनखे शरह सदर थी पवंदो हो त वाक़ई हीअ हदीस सही आहे, तॾहिं उन हदीस खे वरी पोइ तनक़ीह जे तरीक़े सां, तहक़ीक़ जे तरीक़े सां असर नौ बुखारी जे बयाज़ में लिखी छॾींदो। अहिड़ीअ तरह सां 7275 हदीसुनि जो हुन मुसवदो तैयार कयो ऐं किताब तैयार थी वियो। पोइ वरी इन जे मथां बाबनि जे लॻाइण जे लाइ हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि मदीने मुनव्वर वियो। मस्जिद नबवी में
पैगंबर साईं जे गुंबद खिज़रा जे छांव में वेही करे 8 10 हदीसुनि जा बाब लगाईंदो वियो। अहिड़ीअ तरह सां उन्हनि हदीसुल मझां फ़िकी मसइले जो इस्तिबात कंदो वियो। कुल टोटल तक़रीबन बुखारी शरीफ़ में जेके बाब आहिनि 3921 बाब आहिनि। ये जेके 3921 बाब आहिनि ये फ़िकी मसइलनि जा उनवान आहिनि, एतिक़ादी मसइलनि जा उनवान आहिनि। इन लिहाज़ खां बुखारी शरीफ़ इल्म हदीस जो हिकु ख़ज़ानो त आहे, पर इल्म हदीस सां गॾोगॾु इल्म फ़िक़ह जो बि ख़ज़ानो आहे, इल्म तफ़सीर जो बि ख़ज़ानो आहे। किताबुल ईमान खां वठी पछाड़ीअ ताईं हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि बुखारी शरीफ़ में हर बातिल फ़िरके जे अक़ाइद जी तरदीद कंदो वियो आहे। किताबुल ईमान में मुर्जन जी तरदीद कई अथसि जेके इर्जाए अमल जा क़ाइल आहिनि। मां तफ़सीलात में न वेंदुसि। अहिड़ीअ तरह सां पछाड़ी में किताबुल तौहीद जेके किताबु रद्द जोहमिया ऐं मुतज़िला करे चइबो आहे, उनमें हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि मुतज़िलनि जी तरदीद जे सिलसिले में इहो किताब रखी, किताबु तौहीद, जंहिंमें मुतज़िलनि जी तरदीद कई अथसि जेके पैगंबर जेके रब करीम जे सिफ़ात जा मुनकिर आहिनि। फ़लासिफ़र बि अल्लाह ताला जे सिफ़ात जा मुनकिर आहिनि, मुतज़िला बि अल्लाह ताला जे सिफ़ात जा मुनकिर आहिनि। मुतज़िलनि जा अञा काफ़ी बातिल अक़ीदा आहिनि जिनमें मां न वेंदुसि, जेके शरह क़ाइद बि लिखियलु अथव। उन्हनि जे सिर्फ़ बातिल करण जे लाइ हज़रत इमाम बुखारी पोयों किताब तौहीद रखियो। किताब तौहीद सां गॾोगॾु बुखारी शरीफ़ में 84 किताब आहिनि। आख़िरी इहो किताब तौहीद आहे, जंहिंमें ईअं सम्झो त इहो बि किताबुल ईमान आहे, जंहिंमें मुतज़िलनि जे बातिल नज़रिए जी तरदीद कई अथसि त अल्लाह ताला जा सिफ़ात आहिनि। इन्हनि बातिल फ़िरक़नि खां सवाइ बाक़ी जेके बि हनफ़ीन, शाफ़ईन, हम्बलीन, मालिकीन, ये सब जो सब अल्लाह ताला जे सिफ़ात गैर मुतनाही जा क़ाइल आहिनि, कमालात गैर मुतनाही जा क़ाइल आहिनि। त वाक़ई अल्लाह ताला जा सिफ़ात आहिनि। ला हिय आइनु वला गैरो, हुन में शरह क़ाइद में आहे, यानी ये बारी ताला जा जेके बि सिफ़ात आहिनि मफ़हूमन बारी ताला जे असां चवां ज़ात जा गैर आहिनि, मिस्ताकन बारी ताला जे ज़ात जा आइन आहिनि। इन किताब में तक़रीबन 58 बाब आहिनि। 58 बाब है आख़िरी जंहिंजी तव्हां तिलावत कई आहे, जंहिंखे हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि 58 बाबनि में अल्लाह ताला जे सिफ़ात जेके साबित करण जी कोशिशि कई अथसि किताबुल्लाह मां ऐं पैगंबर साईं जे अहादीस मुबारक मझां। हीउ जेको बाब रखियलु आहे हे मुतज़िलनि जे तरदीद जे सिलसिले में आहे, जो मुतज़िला था चवनि त क़यामत जे ॾींहं ते अल्लाह ताला आमाल जी तौर कंदो ई कोन। आमाल जी तौर उहो करे जंहिंखे ख़बर न हुजे। अल्लाह ताला खे समूरे माकान व मा यकून जी ख़बर आहे। ज़रे पुरज़े ज़रे पुरज़े ज़रे पुरज़े हिक हिक बाने जी ख़बर अथसि। अञा आदम अलैहिस्सलाम पैदा ई कोन कयूं जो हे जेके माण्हू वेठा आहियो न तव्हांजे समूरनि अमल जी ख़ुदा खे ख़बर ई। त न्यू सईदाबाद जा माण्हू कहिड़ा आमाल कंदा। पोइ जॾहिं उन्हनि समूरनि जे आमालनि जी ख़ुदा खे ख़बर आहे त तौर जी ज़रूरत कहिड़ी आहे। हे उन्हनि जो एतिराज़ु आहे। ॿिए नंबर में उन्हनि जो एतिराज़ु आहे त बाबा ही जेके आमाल आहिनि न इन्हनि खे अरबी जे लफ़्ज़नि में या वरी इस्तिलाही एतबार सां इनखे आराज़ चइबो आहे, कैफ़ियात चइबो आहे। आराज़ ऐं कैफ़ियात जी कबी लेखा आहिनि। आराज़ ऐं कैफ़ियात खे बका बि न हूंदी आहे ऐं आराज़ कैफ़ियात ॾिसण में बि न ईंदा आहिनि। माण्हू खे ॾिसो था त हेठि मथे थिए थो, जेका निमाज़ पढ़ी उहा निमाज़ आहे किथे। इहो त माण्हू ॾिठो न जेको हेठि थो थिए वरी मथे थो थिए, वरी हेठि थो थिए वरी मथे थो थिए। हिकिड़े फ़ौजी वांगुरु जीअं फ़ौजी माण्हू परेड कंदा आहिनि त हेठि मथे थींदा आहिनि, दुश्मन जे मुक़ाबिले में बीहंदा आहिनि त कॾहिं हेठि थींदा आहिनि कॾहिं मथे थींदा आहिनि, जीअं उनखे मुनासिबु सम्झ में ईंदो आहे धकु हणण जे लाइ जेको। हा त हाणे हे माण्हू हेठि मथे थो थिए, इहो त माण्हू थो हेठि मथे थिए। जेका निमाज़ पढ़ी उहा निमाज़ कहिड़ी आहे? बुख काटी सुबुह खां वठी शाम ताईं उहा रोज़ो किथे आहे? ये आराज़ ऐं कैफ़ियात जी कबी लेखा आहिनि। वाकई आराज़ आहिनि, वाकई कैफ़ियात जी कबी लेखा आहिनि। त उहे था चवनि त जेके आराज़ ऐं कैफ़ियात जी कबी लेखा जेके शयूं हूंदियूं न उन्हनि खे बका न हूंदो आहे। ला बका लिल आराज़ वला लिल कैफ़ियात। पोइ जॾहिं उन्हनि खे बका आहे ई कोन त क़यामत ॾींहं ते तौर छाजी थींदी? का शइ मौजूदु हुजे रहे बाक़ी रहे क़यामत ताईं तॾहिं त उनजी तौर बि त थिए न। जेका शइ 2 ॾींहंनि ताईं बाक़ी नथी रही सघे, घंटे ताईं बाक़ी नथी रही सघे, उहा क़यामत ताईं कीअं बाक़ी रहंदी? उनजो तौर उनजी तौर थींदी कीअं? उनजा इहे 2 एतिराज़ आहिनि। पर एतिराज़ जो जवाबु त भई अल्लाह ताला जेको क़यामत जी हिते तौर कंदो न
असांजे आमाल जी अल्लाह ताला पंहिंजे इल्म जे लाइ न कंदो त मां ॼाणा त ज़ैद छा कयो, मां ॼाणा त अमीर छा कयो, मां ॼाणा त बकीर छा कयो। न न न न न न अल्लाह के पूरे माकान व यकून जे ज़रे पुरजे जी असल खां अबद खां ख़बर ई ख़बर आहे। अल्लाह ताला ये जेके आमाल असांजा तोड़ींदो असांखे ॾेखारण जे लाइ त पंहिंजे बद अमालनि खे न्यू सईदाबाद वारो ॾिसो त तव्हां मदरसे में ताउन केतिरो कयो, निमाज़ूं केतिरियूं पढ़ियो हुआ, ज़कात केतिरो ॾिनो हुआ, बदमाशी केतिरी कई हुआ, ज़रदारी खे वोट केतिरनि माण्हुनि ॾिना। तव्हांजे बद अमाली खे तव्हांखे ॾेखारण जे लाइ अल्लाह ताला तव्हांजा अमाल तोड़ींदो तव्हांजे अखियुनि ॾियाॾो। तव्हांखे यकीन थी पए त वाक़ई असां मुजरिम आहियूं, असां बग़ैर जुर्म जे जहन्नम में वञण वारा न आहियूं। इन लैस बिज़ल्लाम लिल अबीद तव्हांखे एतमाद में वठण जे लाइ अल्लाह जे रहमानियत ऐं रहीमियत खे ॾिसो त सही न। हो ख़ालिक़ काइनात आहे, हो जेकॾहिं ईअं जहन्नम वारनि खे जहन्नम में उछलाईंदो वञे त बि पुछा केरु कंदुसि, ला युसअलु अम्मा यफ़अलु, उन खां केरु आहे पुछा करण वारो। बावजूद इन जे पोइ बि तव्हांखे एतमाद में थो वठी, इतां तव्हांखे सबक़ थो ॾे त हिते जेके तव्हां जूं जमायतूं आहिनि, तंज़ीमूं आहिनि, जेके माफ़ोक वारा आहिनि, वॾा आहिनि, उहे पंहिंजे मातहत वारनि खे हर मसइले में एतमाद में वठनि, बग़ैर एतमाद जे वठण जे पंहिंजे तरफ़ खां हुकुमनामा जारी न कनि त हे थिए हीअं थिए हीअं थिए, छो हीअं थिए। असांखे एतमाद में वठनि, दलाइल पेश कर, पंहिंजे लेखे वेठा था तहरीकूं हलायो, तहरीक हलायव न अॻ में उनमें ड्राउट पी अथव न। आसिफ ज़रदारी खे जेल मां आज़ादु कराए ऐं नवाज़ शरीफ़ खे जेल मां आज़ादु कराए ॼण मके मदीने जो हज कयो आहे न। एतमाद में जमात खे वठिबो आहे बाबा, उन खां पोइ कमु कबो आहे। अल्लाह ताला असांखे एतमाद में वठंदो, उन खां पोइ फ़ैसिला कंदो। ताराज़ी टंगी पई हूंदी, जिब्राइल पियो आमाल तोड़ींदो। हा साहिबुल मवाज़ीन अल जिब्राइल रिवायत में थो अचे त मुंहिंजा अज़ीज़ साथियो हेॾो सारो जो किताब बुखारी शरीफ़ अल आमाल बिनियात खां शुरू थियो ऐं नियत जेका आहे सा बुनियादी शइ आहे। उहो ईंदो आहे रिवायत में ईंदो आहे त नियतुल मर्इ ख़ैरुम मिन अमलिही, भाई तुंहिंजी नियत तुंहिंजे अमल खां बहितर आहे। अॻ में पंहिंजे नियत खे साफ़ कर, सुथरो कर, उन खां पोइ तुंहिंजे आमाल जी मक़बूलियत पैदा थींदी। तुझे आमाल में मक़बूलियत तॾहिं पैदा थींदी जॾहिं तुझे नियत में इख़लास हुजे, सच्चाई हुजे, रियाकारी न हुजे। इहो सबक़ हज़रत इमाम बुखारी सभ खां पहिरें नंबर में तालिबनि खे, उस्तादनि खे, ॿुधंदड़नि खे थो ॾे। उन खां पोइ थो फरमाए त हाणे बाब कैफ़ कान बदुल वही, बाबा वहीअ जी शुरूआत कीअं थी। साईं वहीअ जी शुरूआत जी ॻाल्हि छो थो आणी किताब में, जन त तोखे जो किताब जवाबे जे क़बीले खां आहे ऐं मुहद्दिसीन जो कानून आहे त जेके जामिया किताब लिखंदा आहिनि उन्हनि किताब जी इब्तिदा किताबुल ईमान खां थींदो आहे, ऐं जेके मसानीद जे क़बीले खां हूंदा आहिनि उन्हनि जो इब्तिदा ऐं शुरूआत उन्हनि जी किताब तहारत खां हूंदी आहे। तुंहिंजो किताब जामिया बुखारी आहे त पोइ जामे जॾहिं बुखारी आहे जवामियात जे क़बीले खां आहे त तूं उनजी शुरूआत किताबुल ईमान खां कर। बाब कैफ़ कान बदुल वही खां शुरूआत जी कहिड़ी ज़रूरत आहे। हज़रत इमाम बुखारी फरमाए त वाक़ई ईअं सम्झो त किताबुल ईमान ताईं जेको बहस आहे न, इहो ईअं सम्झो हिकिड़ो कंहिं क़िस्म जो तमहीद आहे। मां इहा तमहीद रखी आहे, किताब जी हक़ीक़त में शुरूआत किताबुल ईमान खां अथव, पर मां हीअ तमहीद छो रखी, इहा हिन जे करे रखी अथमि, थोरो गौर सां सोचिजो। हज़रत इमाम बुखारी इहा तमहीद छो रखी त बाब कैफ़ कान बदुल वहीअ जी शुरूआत कीअं थी, वही माना अल्लाह जे कलाम जी शुरूआत कीअं थी। इहो बाब पहिरियां छो रखी, इशारो की हिन ॻाल्हि जे तरफ़ त तव्हांजे पूरे शरीयत जो असास बुनियाद मादो शरीयत आहे। छा माना, यानी तव्हांजे दीन इस्लाम में हर उहो अमल अल्लाह वटि क़ाबिल क़बूल आहे जंहिंजो सबूत क़ुरान मां हुजे, वहीअ सां हुजे। जंहिं बि अमल जो सबूत क़ुरान मां आहे, जंहिं अक़ीदे जो सबूत क़ुरान मां आहे, वहीअ मां आहे, जंहिं अमल जो सबूत वहीअ मां आहे, पैगंबर जे हथां न आहे, उहो अमल मरदूद आहे ख़ुदा वटि। जीअं बिदअतनि जा अमाल, जीअं शियनि जा अमाल ऐं नज़रियात ऐं फ़िक्र, या वरी जेके बि बातिल फ़िरका आहिनि उन जा नज़रिया, उन जा अमाल, इन्हनि समूरनि जो सबूत तक़रीबन क़ुरान हदीस मां कोन्हे। यानी क़ुरान हदीस मां जो सबूत कोन्हे त सभु जो सभु अल्लाह वटि मरदूद आहिनि। ॿिए नंबर में इहो बाब रखी करे हज़रत इमाम बुखारी हिन ॻाल्हि जे तरफ़ तवजो कई त क़ुरान वही आहे न,
पैगंबर जी सब हदीस में वही तो वबा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन युहा। ये चई करे जन गोया के परवेज़िन जी तरदीद की जेके पाण के अहले कुरान था चवन। यो अहले कुरान पुराणे में पुराणो बातिल फिरको थव जंहिंजी पेशीन गोई पैगंबर सिंह पाण ॾिनी आहे। पाण फरमाए तो मुझे उम्मत में हिकिड़ा अहिड़ा माण्हू पैदा थींदा जन वटि मुंहिंजो जॾहिं मुंहिंजी हदीस पहुची वेंदी न त उन वक़्त में हो चवंदा त हस्बुना किताबुल्लाह आहे। अलाह असांखे क़ुरान काफ़ी आहे, पैगंबर जी हदीस ॿुधण जी ज़रूरत ई न आहे। पाण फरमाई तो ॿुधोसि इस्माऊ जेतिरो अल्लाह ताला मुंहिंजे मथां क़ुरान नाज़िल कयो आहे 6666 आयतूं मुंहिंजे मथां क़ुरान करीम जे शक्ल में नाज़िल थियूं न इन जेतिरो अञा इन खां मथे अल्लाह ताला मुंहिंजे मथां जवा हुकुम अहकाम ॿिया शरीयत जा नाज़िल कया अथसि। तंहिं करे मुंहिंजे हुकुम अहकाम जी ताबेदारी कयो। अतिउल्लाह व अतिउर रसूल। त हज़रत इमाम बुखारी इहो बाब रखी करे अहले क़ुरान माण्हू जी मुखालिफ़त कई जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस के इरशादात जे बुज़ुर्गनि जे इरशादात जे जो दर्जो ॾींदा आहिनि। पैगंबर जी हदीस जी फर्मा बरदारी न आहिनि कंदा, हुज्जत हदीस जा क़ाइल न आहिनि त को हदीस बि हुज्जत आहे। तो बाब इहो रखी इन खां बाद में किताबुल ईमान खे रखी। किताबुल ईमान रखी करे हज़रत इमाम बुखारी हिन ॻाल्हि जे तरफ़ इशारो कई त मुसलमान जो ॿार मुतलक इंसान जॾहिं बालिग़ थो थिए न त बुलूगत सां सभ खां पहिरियां 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 ईमान जो मुकल्लफ़ थो थिए। जीअं बालिग़ थियो माण्हू सभ खां पहिरियां ईमान जो मुकल्लफ़ आहे, न कि निमाज़ जो न कि रोज़े जो। अॻ में ईमान आण मुसलमान थी मोमिन थी, हाणे तूं भली निमाज़ूं बि पढ़ रोज़ा बि रख। किताबुल ईमान के रखी। किताबुल ईमान खां बाद में किताबुल इल्म खे आंदई त तव्हांखे अहकाम शरीयत जे अहकामनि जी निमाज़ जी पाकाई जी वग़ैरह जी तव्हांखे ख़बर त पवे न। भला जहल सां कहिड़ी शइ जी मालूमात थींदी? जहल सां का बि शइ मालूम त कान थींदी। ईमान त तो आंदो पर हाणे इस्लामी अहकाम तोखे मालूम त थियनि न। निमाज़ जी ख़बर पवे, रोज़े जी ख़बर पवे, ज़कात जी ख़बर पवे, पाकाई जी ख़बर पवे। तंहिं करे किताबुल इल्म खे आंदई। किताबुल इल्म खां बाद में किताबुल तहारत खे आंदई जो पाकाई हर हिकु इबादत जे लाइ ज़रूरी आहे, ख़ुसूसन निमाज़ जे लाइ ज़रूरी आहे। उन खां बाद में किताबुल सलात आहे, किताबुल ज़कात आहे, किताबुल सौम आहे, किताबुल हज आहे। इन खां बाद में वरी मामलात शुरू था थियनि। हे इबादत जे ज़रिए बाने जो ताल्लुक़ अल्लाह सां थो थिए, अल्लाह जो बाने जो जोड़ ख़ुदा सां थो क़ाइमु थी पवे। ऐं मामलात जे ज़रिए जेके बाज़ार में हिक ॿिए सां वापार पिया था कयूं ऐं सॼा पिण ते इन्हनि मामलात जे ज़रिए बाने जो जोड़ बाने सां थो थिए। पोइ वरी मामलात जा बहस थो आणे। मामलात खां बाद में इहे इस्लामी जेके बि आमाल इबादात ईमानियात आमाल ऐं सॼा मामलात जॾहिं हिकिड़े मुल्क में जारी थिया नाफ़िज़ थिया, माशाअल्लाह इस्लामी मुल्क थी पियो, उन में इस्लामी क़वानीन भी जारी थिया। पर हाणे इन्हनि समूरनि जो तहफ़ुज़ भी त करिणो आहे न। ख़ारिजी दाख़िली सॼा धाड़ेलनि खां ऐं ख़ारिजी दाख़िली जेके इस्लाम जा दुश्मन आहिनि ऐं जेके गद्दार आहिनि उन्हनि समूरनि खां इन इस्लाम जे समूरनि अहकाम जो तहफ़ुज़ भी त कजे। किताबुल मग़ाज़ी खे आंदई। उन खां बाद में किताबुल तफ़सीर खे आंदो अथसि। उन खां बाद में ईअं आस्ते आस्ते आख़िर पछाड़ी में किताबुल एतिसाम बिल किताब सुन्नत त आमाल जो नमूनो कीअं हुजे। निमाज़ त पढ़ी पर उन जो नमूनो छा हुजे, ज़कात ॾी उन जो नमूनो छा हुजे, ख़ैरात जो अमल करी पर उन जो नमूनो छा थिए, वुज़ू त करी पर उन जो नमूनो छा थिए। आमाल जा नमूना ऐं अशकाल ऐं शक्लूं जेको आहे इन किताबुल एतिसाम बिल किताब सुन्नत सां बयानु कयो वियो आहे। आख़िर में वरी किताब तौहीद खे आणे करे हिन ॻाल्हि जे तरफ़ इशारो कई त भई जेके बि इस्लामी आमाल आहिनि उहे वक़्तन फ़वक़्तन मुनक़ता थी सघनि था। तव्हां सुबुह जी निमाज़ पढ़ी वरी बसि सदाई त माण्हू निमाज़ में न आहे, वरी जॾहिं ॿिए पढ़ी अचे, ॿिए पढ़ी खां बाद में वरी इन किताब आहे तां त टे पढ़ी अचे, टे पढ़ी खां बाद में इन किताब आहे तां त सिजल थो अचे, तां त सोमणी अचे। पर ईमान हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंमें दवाम तसलसुल इस्तिमरार ज़रूरी आहे। जीअं तो बुलूगत सां कलमो पढ़ियो न, हाणे इन ईमान ऐं इस्लाम जो दवाम ज़रूरी आहे। तां इन ई कलमे ते इन इस्लाम ते इन दीन ते मरी करे क़बर में वञी करे पहुचे। तंहिं करे अव्वल में बि किताबुल ईमान, आख़िर में बि किताबुल ईमान आंदई। हाणे हिन बाब जो मतिलबु ही आहे हज़रत इमाम बुखारी गोया के हिकिड़े सुवाल जो जवाब बि ॾिए थो। मुतज़िलनि जी तरदीद त आहे पर सुवाल जो जवाब बि ॾिए थो। उहो सुवाल ही आहे त हिकिड़े माण्हूअ ईमान खां वठी इल्म खां वठी निमाज़ुनि खां वठी रोज़न हज ज़कात खां वठी मामलात खां वठी बय खां वठी हिब शिरा खां वठी मग़ाज़ी खां वठी तफ़सीलात खां वठी
इत्साबिल किताब सुन्नत का वठी पूरे इस्लाम जे मथा हिकड़े मानू मुकम्मल सारी जिंदगी अमल करे ॾेखारियो ॿुधायो त सही त इन जे इन आमाल जा नतीजा ऐं समरा इन मानू के कुछ मिलंदा या न मिलंदा कि मुफ्त में लोड़ियई मुफ्त में नमाज पढ़ी मुफ्त में ज़कात ॾिनई आख़िर इन पूरी जिंदगी जे आमाल जो समरो छा निकिरंदो नतीजो छा निकिरंदो त ही किताब जा बाब रखी त बाब कौलिल्लाह व नज़लु मवाज़ीन इहो बाब आदई त भई तव्हांजे पूरे जिंदगी जा आमाल फुज़ूल न वेंदा बल्कि इन्हनि समूरनि जो हिसाब किताब थींदो इन जी तौर थींदी पोइ तरजीह जे बुनियाद ते तव्हांजा फ़ैसिला थींदा ख़लतु अमल सालिह व आख़िर सय्या जेकॾहिं तव्हांजा अमल सालिह जेकॾहिं भारी थी पवंदा त तव्हां जन्नती थी पवंदो पर जेके तव्हांजा गंदा आमाल भारी थी पवंदा त तव्हां जहन्नमी थी पवंदो ईअं न आहे त तव्हांजे सॼी ज़िंदगी जा आमाल फुज़ूल हलिया वेंदा हीअं जीअं हाणे इलेक्शन साली साली फुज़ूल वई 50 अरब पैसा हिन इलेक्शन ते ख़र्च थियो आहे 50 अरब ये पैसा काॾे विया रातों रात ॼण बिगड़जी विया बस हाँ को नतीजो ही न निकितो सही माना में जन वोट ॾिनो उन जा वोट ॼण धूड़ में हलिया विया इलेक्शन न थी बस पंज रखे जन खे चूंडणो हुन खे चूंडे छॾियूं त अल्लाह ताला तो फरमाए त तव्हांजे पूरे ज़िंदगी जा जेके आमाल थींदा उन्हनि समूरनि जी असां तौर कंदासीं बाक़ाइदे सां मीज़ान आदल क़ाइमु थींदो मीज़ान अदल कायम करे करे तव्हांजे आमाल जी असां तौर कंदासीं त हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हिन बाब खे पछाड़ी में आंदो हज़रत इमाम बुखारी जे किताब खे लिखियो आहे हिन किताब जो नालो आहे बुखारी शरीफ़ हिन खे असहुल कुतुब बाद किताबिल्लाह चयो वेंदो आहे माना क़ुरान करीम खां बाद में ज़ोर सही में सही किताब बुखारी आहे बुखारी जे तसनीफ़ खां अॻु में हज़रत इमाम शाफ़ई असहुल कुतुब बाद किताबिल्लाह अल मुअत्ता चवंदो हो त मुअत्ता इमाम मालिक रूए ज़मीन ते क़ुरान करीम खां बाद में सही किताब आहे छो त मुअत्ता जे अंदरि जेका सनद आहे न आला में आला सनद जेका हज़रत इमाम मालिक खे रिवायतूं मिलियूं आहिनि सुनाई जे कबीले खां आहिनि माना ॿ वास्ता आहिनि हेॾा पैगंबर जी ज़ात गिरामी आहे हेॾा इमाम मालिक आहे विच ते ॿ वास्ता आहिनि सुनाई जे सुनाई वारी सनद हज़रत इमाम बुखारी जे पूरे बुखारी में कान्हे हज़रत इमाम बुखारी के वध में वध आला में आला जेका सनद वाली हदीस आहे उहा सुलासिया जे कबीले खां आहे कुल 22 हदीसूं आहिनि जिन में से 20 हदीसूं हनफी शेखनि खां मिलियल आहिनि बाक़ी 2 हदीसूं हिकिड़े गैर हनफी शेखनि खां उनखे मिलियल आहिनि त हज़रत इमाम बुखारी जे आला में आला सनद सुलासिया जे कबीले खां आहे ऐं मुअत्ता जी सनद आला में आला सुनाइया जे कबीले खां आहे त हक़ीक़त में ॼण मुअत्ता बुखारी खां मथे आहे तंहिं करे इमाम शाफ़ई चवंदो हो त असहुल कुतुब बाद किताबिल्लाह अल बुखारी ओ अल मुअत्ता पर पोइ जॾहिं बुखारी जी तसनीफ़ थी त बुखारी जे तसनीफ़ खां बाद में समूरे जुमहूर मुहद्दिसीन जो इत्तिफ़ाक़ थियो जुमहूर मुहद्दिसीन जो इत्तिफ़ाक़ थियो त असहुल कुतुब बाद किताबिल्लाह अल बुखारी आहे तलक़ी बिल क़बूल कयूं बुखारीअ खे यानी हिक ॿिए खां बुखारीअ खे समूरनि मुहद्दिसनि क़बूलियत सां हासिल कयो आहे हज़रत इमाम बुखारी खुद पान बुखारी शरीफ के बारे में तो फरमाए जल तू हुज्जत बैनी व बैन अल्लाह है क़यामत जे ॾींहं ते मां अल्लाह ताला पुछा कंदो इमाम बुखारी तो कहिड़ा आमाल आंदा आहिनि पंहिंजे नजात जे लाइ त मां उन जे आॾो पेश कंदुसि सिर्फ़ु बुखारी किताब खे रब करीम जे करे हीअ ख़िदमत क़बूल आहे त मुंहिंजे नजात जो फ़ैसिलो फरमाए ऐं उम्मीद आहे त इंशाअल्लाह हज़रत इमाम बुखारी जी त नजात जो फ़ैसिलो थींदो पर रूए ज़मीन ते कुर्रई अर्ज़ ते जन जन उलमान बुखारी शरीफ़ जो दर्स तदरीस हलायो आहे जन तालिबन पढ़ियो आहे जन हेॾे सारे वॾे मजमो बुखारी जे दर्स खे ॿुधो आहे इंशाअल्लाह इन्हनि समूरनि जे नजात जो फ़ैसिलो थींदो हज़रत इमाम बुखारी जे बारे में वधीक न ॻाल्हाइण छो त वक़्तु तमामु थोरो आहे किताब बुखारी जे बारे में मां त अर्ज़ु कयो बाब कौलिल्लाह आहे अल्लाह ताला जो कौल आहे त वनज़लु मवाज़ीन असां ताराज़ियूं घणियूं रखंदासीं माना खोड़ींदासीं मवाज़ीन मीज़ान जो जमो आहे सुवाल त घणनि ताराज़ियुनि जी ज़रूरत कहिड़ी घणियूं ताराज़ियूं छो भाई जेतिरा माण्हू ओतिरियूं ताराज़ियूं न हिते ॾिसो माण्हू केतिरा वेठा आहिनि हिक हिक माण्हू जे अमल जे तौरनि जे लाइ जुदा जुदा ताराज़ी थींदी तंहिं करे माण्हू घणा आहिनि त ताराज़ियूं घणियूं थींदियूं ॿिए नंबर ते आमाल जा जेके क़िस्म आहिनि उहे बि त घणा क़िस्म आहिनि थुलेले के 2 क़िस्म आहिनि हिकिड़ा आमाल हसन ॿिया आमाल सही आहे हिकिड़ा अमल चङा ॿिया बुरा वरी अमल चङनि में निमाज़ जुदा अमल चङो आहे रोज़ो जुदा आहे हज जुदा आहे ज़कात जुदा आहे
त हर एक नेक अमल जे लाइ अल्लाह ताला जुदा जुदा ताराज़ियूं बीहारींदो। हर एक बुरे बुरे अमल जे लाइ जुदा जुदा ताराज़ी थींदी। अया ख़ाल में चोरीअ जे तोड़ण जे लाइ जुदा ताराज़ी थींदी, धाड़नि जे लाइ जुदा, ज़िनाउनि जे तोड़ण जे लाइ जुदा। अल्लाह जे कानून के छॾे करे 76 सालनि खां वठी अंग्रेज़ जे कानून के जेको वोट ॾिनो अथव इन जे तोड़ण जे लाइ जुदा ताराज़ी लॻंदी। हा, इहो तव्हां मामूली कमु न कयो आहे। कबीरे में कबीरे न बल्कि अकबर में अकबर वॾे में वॾो गुनाह इहो अथव। ज़िना जो गुनाह थोरो आहे, चोरी थोरी आहे। अयार ख़ालिम ये शख्सी गुनाह आहिनि, हे क़ौमी गुनाह आहे जो तव्हां 76 सालनि खां वठी अल्लाह जे कानून के, क़ुरान जे कानून के छॾे करे अंग्रेज़ जे उन कानून के पिया था वोट ॾियो जंहिंखे अंग्रेज़ तव्हांजे मथां थपे विया। त भई मवाज़ीन इन जे करे जमो जो सीगो आयल आहे क़ुरान करीम में। त आमाल तमामु घणा क़िस्म आहे, माण्हू तमामु घणा आहिनि। टी सूरत बि आहे जमो जी। टी सूरत हीअ आहे त जमो जो सीगो हिन जे करे आंदो वियो आहे जो हक़ीक़त में उहा ताराज़ी हिकिड़ी हूंदी ऐं ताराज़ी हिकिड़ी हूंदी पर एॾी वॾी हूंदी, एॾी वॾी हूंदी जो 7 आसमान 7 ज़मीन उनजे हिकिड़े पुड़ में विझो न त तरे में वञी पवंदसि। पोइ एॾी वॾी ताराज़ीअ जे करे इनखे जमो जी सीगे सां ताबीर कयो वियो आहे त भई इहा हिकिड़ी ताराज़ी ॼण लखे ताराज़ी जी जाइ ते आहे। तंहिं करे उनखे जमो जी सीगे सां आंदो वियो आहे। तफ़सीर नाले कशाफ हिकिड़ो तफ़सीर जो किताब आहे, तफ़सीर कशाफ। तफ़सीर कशाफ में हिकिड़ी रिवायत अचे थी, उन में आहे त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां मुतालबो कयो त रब करीम जंहिं ताराज़ी में माण्हू जा अमलनामा तोड़जंदा उहा ताराज़ी मूंखे ॾेखार। अल्लाह ताला चयुसि त उन ताराज़ी जे ॾिसण जी तोखे ज़रूरत कहिड़ी आहे? उहा ताराज़ी तमामु वॾी आहे, तूं ॾिसी न सघंदे। हे मादिया जो जहान आहे, हे जुज़िया जो जहान आहे, मादिया जो जहान आहे, उनसरिया जो जहान आहे। हिते तूं उन ताराज़ी खे ॾिसंदे ॾिसण मां फ़ाइदो कोन्हे। जॾहिं मुजरदा जो जहान ईंदो, आलम महशर ईंदो, उतरे तूं ॾिसजांइ ॼण मूंखे ॾेखार। अल्लाह ताला अंबिया जे सुलह जे दुआ खे बि क़बूल फरमाईंदो आहे। अल्लाह ताला दुआ क़बूल कई कि हाणे ॾिसजांसि। अल्लाह ताला ग़ैब जा पर्दा परे करे छॾिया। जॾहिं ग़ैब जा पर्दा जो परे थी विया त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे उहा ताराज़ी ॾिसण में आई। ताराज़ी जो ॾिठी त बेहोश थी किरी पियो। एॾी वॾी ताराज़ी जो भीड़ी खां ॿाहिरि सॼी दुनिया विझ हिकिड़े पुड़ में त तरो वञी करे वठी। जॾहिं होश में आयो त चई ए अल्लाह, हेॾे सारे वॾे ताराज़ी जी ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी? छो त हिन ताराज़ीअ खे कहिड़े नेक इंसान जा अमल भरींदा। हिन ताराज़ी जे त कंहिं बि पुड़ खे कंहिं बि इंसान जा अमल भरींदा ई कोन। छो न खणी उहो न बि हुजे, अहिड़ी सारी वॾी ताराज़ी कंहिं जा जॾहिं नेक अमल उनखे भरींदा ई कोन त अहिड़े सारे वॾे जे ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी? अल्लाह ताला चयुसि दाऊद अलैहिस्सलाम हिन ताराज़ी जो भरणु तमामु आसान आहे, तमामु आसान आहे। मसइलो आहे सिर्फ़ मुंहिंजे इख़लास जो, मुंहिंजे राज़ी करण जो। जॾहिं मुंहिंजे रज़ा जो मसइलो, मुंहिंजे इख़लास जो मसइलो बंदे जे दिलि में अची वञे ऐं बानो ख़ालिसतन मूं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ अध घड़ी क़तल जी जे करे ॾींदो न त उन अध घड़ी क़तल सां हिन जो पुड़ भरिजी वेंदो। इन अल्लाह युरब्बी सदक़ातिकुम कमा युरब्बी अहदुकुम फुलूवहु। हदीस पाक में आहे त अल्लाह ताला तव्हांजे इख़लास वारे ख़ैरातुनि खे जेके तव्हां मदरसनि में अची करे चंदा ॾींदा हो, ग़रीबनि मिस्कीननि खे ॾींदा हो, अल्लाह ताला उनखे पंहिंजे सॼे हथ में वठंदो आहे। अल्लाह जा 2 हथ सॼा आहिनि, किलामा यमीनान। अल्लाह ताला उनखे पालींदो आहे। ईअं पालींदो आहे तव्हांजे ख़ैरात खे जीअं तव्हां पंहिंजे गोरनि खे पालींदा हो, ॾाचिनि जे फरनि खे जीअं तव्हां पालींदा हो। पोइ तव्हांजा पालियल केॾा वॾा थींदा आहिनि, अल्लाह ताला जो पालियल कहिड़ो वॾो थींदो? त भई इन ताराज़ी जो भरजण त तमामु आसान आहे। तव्हां रुगी सिर्फ़ नेक नियती ऐं इख़लास सां, सचाईअ सां रुगी को कमु करे ॾेखारियो, ॾिसो त कीअं थी इहा ताराज़ी भरिजी वञे। त किन उलमा चयो त उहा ताराज़ी हिकिड़ी हूंदी पर एॾी वॾी हूंदी। तंहिं करे अल्लाह ताला उन केतिरे मवाज़ीन जे लफ़्ज़ सां यानी जमो जी सीगे सां ज़िक्र कयो आहे, ताबीर कयो अथसि। बाब कौलिल्लाह व नज़उल मवाज़ीन अल क़िस्त। असां इंसाफ़ सां ये ताराज़ियूं रखंदासीं लियौमिल क़यामा। लाम खे माना फ़ी जे बनायो, माना फ़ी यौमिल क़यामा, क़यामत जे ॾींहं में। व अन आमाल बनी आदम ऐं तहक़ीक़ इंसाननि समूरनि जा आमाल व कौलम ऐं उन्हनि जे ज़ुबानुनि जा अल्फाज़ तूज़नु सभ जो सभु तोड़िया वेंदा। हज़रत इमाम बुखारी तो फरमाए त यानी अल्लाह ताला क़यामत ॾींहं ते
समूरन इंसान के आमालन के तोड़ींदो। बज़ाहिर तरीक़े सां अन आमाल बनी आदम जो जेको लफ़्ज़ आहे बज़ाहिर तरीक़े सां ईअं थो ॿुधाए त नबी गैर नबी, बुज़ुर्ग गैर बुज़ुर्ग, सहाबा गैर सहाबा, फ़िरौन गैर फ़िरौन, काफ़र गैर काफ़र, मोमिन गैर मोमिन, समूरनि जा आमाल बाबा तोड़िया वेंदा। ज़ाहिरी तरह सां इन लफ़्ज़ जी बज़ाहिर तरीक़े सां इहा दलालत आहे, पर हक़ीक़त ईअं नाहे। हक़ीक़त में इन्हनि वञा काफ़ी मुस्तस्ना बि अथव, जुदा कयल अथव। मसलन अंबिया जे आमाल जे तौर जी ज़रूरत कहिड़ी आहे? छो त अंबिया जा आमाल ख़ालिसतन सिर्फ़ हसन ई हसन आहिनि। उन्हनि वटि अमल सही जी का ज़री बि कान्हे। यानी अंबिया बुरो अमल करण त छा, पर बुरे अमल जो इरादो बि न आहिनि कंदा, नियत बि न आहिनि कंदा, वसविसो बि पंहिंजे दिलि जे अंदरि बुरे अमल जो न आहिनि कंदा। पोइ जॾहिं आमाल अंबिया जा ख़ालिसतन हसन ई हसन आहिनि त तौर तॾहिं थिए जॾहिं हिकिड़े शइ जे मुक़ाबले में वरी ॿी बि शइ हुजे न। ख़लतु अमल साल आख़िर सोया हेॾो हिन पुड़ में चङे अमल त वरी होॾो वरी बुरा अमल विझो, ॾिसूं त ॻोरा कहिड़ा था थियनि। जॾहिं अंबियान वटि आहिनि ई रुॻी नेक आमाल, बुरे आमाल जो निशानो ई कोन्हे, पतो ई कोन्हे, त पोइ उनजे आमाल जी तौर जी हिसाब किताब जी ज़रूरत कड़ी आहे। तंहिं करे सभु जो सभु अंबिया बग़ैर हिसाब किताब जी जन्नत में वेंदा। अहिड़ी तरह सां उहे माण्हू, उहे उलमा सुलहा, हज़रत अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा, हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक उस्मान गनी ऐं अली उल मुर्तज़ा ऐं साहबा जहिड़ा माण्हू, इहे माण्हू अल्लाह वटि महफ़ूज़ रहंदा आहिनि। गुनाहनि खां अल्लाह ताला पंहिंजे अहिड़नि ॿारनि जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे। हो अंबिया मासूम हूंदा आहिनि, हे महफ़ूज़ हूंदा आहिनि। जेके महफ़ूज़ हूंदा आहिनि रब करीम वटि, अल्लाह पाक जंहिंजी पाण हिफ़ाज़त फरमाईंदो आहे, सारी ज़िंदगी उन्हनि खे गुनाहनि खां बचाईंदो आहे, इहे माण्हू बि बग़ैर हिसाब किताब जी जन्नत में वेंदा। जी हदीस पाक में आहे त पैगंबर सी फरमायो, मुंहिंजे उम्मत मां अल्लाह ताला 70,000 माण्हू बग़ैर हिसाब किताब जी जन्नत में दाख़िल कंदो, बग़ैर हिसाब किताब जी। त साहबन अर्ज़ कयो साईं उहे माण्हू कहिड़ा हूंदा, उन जूं वसफ़ूं कहिड़ियूं हूंदियूं? पैगंबर सी फरमायो अल्लज़ीना ला यततयरून वला यक्तबून वला यक्तबून वला यस्तरकून वला यक्तबून व यतवक्कलून अला हक़ तवक्कुलिही औ कमा क़ाल। पैगंबर से फरमाते उनजा औसाफ़ हे अथव जो इहे माण्हू सॼी ज़िंदगी में कॾहिं बि बदफ़ाली नेकफ़ाली न वठंदा। अहिड़ी तरह इहे माण्हू छंडो फीणो न कराईंदा, तावीज़ मावीज़ न लिखाईंदा, ईचन ॿियनि में जेको धागा मागा न विझंदा। इहे माण्हू उहे अथव जेके माण्हू कॾहिं बि पाण खे ॾंभ न ॾियारींदा। इहे माण्हू उहे अथव जंहिंजी ज़िंदगी सारी जो सारी सिर्फ़ु अल्लाह जे मथां तवक्कल वारी गुज़रंदी। हिकिड़े साहबीअ चयो साईं मुंहिंजे लाइ त दुआ घुरो, अल्लाह ताला मूंखे इन्हनि जे टोले मां करे। त पैगंबर सी उनजे लाइ दुआ घुरी, पाण फरमाई त तूं इन्हनि मझां आहीं। वरी ॿियो साहबी उथियो चइसि मुंहिंजे लाइ दुआ घुरो त अल्लाह ताला मूंखे बि इन्हनि मझां करे। पैगंबर सी फरमाए तो सबक कबिया उकाशा, उकाशे तोखां अगराई कई, बसि हिकिड़े माण्हू जी गुंजाइश हुई, मां दुआ कई, ॿिए माण्हू जी गुंजाइश कान्हे, बसि उहो उकाशो उन्हनि मझां आहे, ॿियो को माण्हू उन्हनि मझां नथो थी सघे। पर इब्न माजा किताब आहे हदीस जो आख़िरी किताब आहे, उन में आहे त अल्लाह ताला वरी इन 70,000 माण्हुनि मां हिकु हज़ार सां वरी 70,000 ॿिया जन्नत में दाख़िल कंदो। हिकु हज़ार सां 70,000, हिकु हज़ार सां 70,000, बिकुल अल्फिन सबून अल्फन वसलासो हसियातिन मिन हसियात रब्बी अज़्ज़ व जल। ऐं अल्लाह ताला 3 बुक भरींदो मोमिनन मुसलमानन मुवहिदन मझां, अल्लाह ताला 3 बुक भरींदो, 3 बुक भरे जन्नत में उछलाईंदो, भरे जन्नत में उछलाईंदो, भरे जन्नत में उछलाईंदो। पोइ त को बदबख्त हूंदो जो ख़ुदा जे बुकनि मथां रहिजी वञे। तंहिं करे अक़ीदे पंहिंजे खे मज़बूत ठाहियो। न्यू सईदाबाद वारो, सिंध वारो, अक़ीदो तव्हांजो ठेठ हुजे। बद आमालियूं मैसार जी सघनि थियूं पर बद एतकादी मैसार जी नथी सघे। पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत कंदो इंशाअल्लाह अल्लाह ताला जे 3 बुकनि मथां कंहिं न बुक में तव्हां कंहिं न कंहिं हिकिड़े बुक में तव्हांजे जन्नती हुजण जो फ़ैसिलो थी वेंदो। त मुंहिंजा अज़ीज़ साथियो, ईअं बि जेको आहे सो माण्हू जन्नत में दाख़िल थींदा बग़ैर हिसाब किताब जे। अंबिया ऐं उहे सॼा उलमा औलिया अल्लाह जेके महफ़ूज़ हूंदा ऐं उहे जन खे अल्लाह ताला पंहिंजे रज़ा सां पंहिंजे ख़ुशी सां अयार ख़ाले में अल्लाह ताला जन्नत में दाख़िल करे। कुफ़ार मञा बि ईअं अथव,
कई काफ़र उहे अथव जेके बग़ैर हिसाब किताब जे जहन्नम में दाख़िल थींदा। उहे काफ़र जेके अंबिया सां लड़िया उनखे क़त्ल कयूं। मूसा अलैहिस्सलाम खां पोइ ईसा अलैहिस्सलाम ताईं बस 2000 साल गुज़रिया आहिनि। 2000 साल जे अंदरि अल्लाह ताला बनी इसराइल में 4000 अंबिया मोकिलिया। उन 4000 अंबिया मज़ा टोलनि जे टोलनि खे यहूदियुनि क़त्ल कयो। हिकिड़े ॾींहं ते 400 नबी क़त्ल कया अथनि। हाणे जन माण्हू नबियनि खे शहीद कयो आहे, नबियनि खे क़त्ल कयो आहे, नबियनि जा ॾंद भॻा अथनि, नबियनि जा जो खून वहायो अथनि, नबियनि जी मुखालिफ़त कई अथनि, नबियनि सां विढ़िया आहिनि। हा छा था सम्झो त इहे माण्हू बग़ैर हिसाब किताब जे जहन्नम में दाख़िल न थींदा? इहे बग़ैर हिसाब किताब जे जहन्नम में दाख़िल थी वेंदा। भली खणी दुनिया में उन्हनि बाक़ी का नेक अमल कयो बि हूंदो, उन नेक अमल खे का बि तरजीह कान्हे। अल्लाह ताला जे नेक अमाल जो बदिलो उनखे दुनिया में ॾेई छॾींदो। त अहिड़े क़िस्म जा कुफ़ार बि बग़ैर हिसाब किताब जी जहन्नम में दाख़िल थींदा। व अन आमाल बनी आदम व कौलहुम, इंसाननि जा आमाल ऐं उन्हनि जा कौल। कौल माना तव्हां ज़ुबान सां जेको ॻाल्हायो था न, इहो तव्हांजे ज़ुबान वारा अल्फाज़ बि क़यामत ॾींहं ते तोरिया वेंदा। अयाल ख़ान अगरचे आराज़ जे क़बीले खां आहिनि, अगरचे इहे कैफ़ियात जे क़बीले खां आहिनि, मगर आराज़ ऐं कैफ़ियात खे अॼुकल्ह असां इंसान ई पंहिंजे दिमाग़ जे तरीक़े सां अहिड़े क़िस्म जूं मशीनरियूं ठाहियूं अथऊं जो उन्हनि मशीनरियुनि में इन्हनि आराज़ ऐं कैफ़ियात जी महफ़ूज़ कयूं था, इन जी हिफ़ाज़त कयूं था, सालनि जा साल इन जी हिफ़ाज़त था कयूं। ॾिसो टेप रिकॉर्ड में तव्हां आवाज़नि जी कीअं था हिफ़ाज़त कयो, मेमरियुनि में तव्हां हिफ़ाज़त कीअं था कयो। हालांकि आवाज़ बि आराज़ ऐं कैफ़ियात आहिनि, तव्हां उन जी हिफ़ाज़त था पिया कयो। अहिड़ी तरह सां साईं चवां सिज जे किरणनि खे तव्हां वठी करे वरी बैटरियुनि में कीअं था उन जी हिफ़ाज़त कयो। ऐं बुख़ार जे गर्मीअ खे जी तौर थिए थी, उन जे लाइ तव्हां ताराज़ी बनाई आहे, सॼा थर्मामीटर उन सां तौर कयो था त हिन माण्हू में हेतिरो बुख़ार आहे, हिन माण्हू में जी शुगर हेतिरे क़दुरु चलियल आहे, हिन माण्हू में ब्लड प्रेशर हेतिरे क़दुरु थियल आहे, अॼु सर्दी हेतिरी आहे, अॼु गर्मी हेतिरी आहे। तव्हां इंसान पंहिंजे दिमाग़ जे ज़रिए अलाए त केतिरा ताराज़ियूं ठाहियूं अथव जन सां कैफ़ियात खे आराज़ खे जी तौर कयो था, हिफ़ाज़त कयो था। छा अल्लाह ताला जेको ख़ालिक़ काइनात आहे उनखे इहा ताक़त न आहे जो क़यामत जे ॾींहं ते अहिड़े क़िस्म जूं ताराज़ियूं ठाहे जन ताराज़ियुनि में तव्हांजे आमाल जी तौर थिए ऐं अल्लाह ताला तव्हांजे आमाल जी हिफ़ाज़त करे क़यामत ताईं। तंहिं करे इहे हिकिड़ी क़िस्म जा अहिड़ा ॿाराणा एतिराज़ आहिनि मुअतज़िलनि जा जन खे ॿार बि रद्द करे सघनि था पिया ऐं तव्हां जूं ॻाल्हियूं बि तोरियूं वेंदियूं। ज़ुबान जा जेके अल्फाज़ आहिनि उहे बि तोरिया वेंदा, ज़ुबान जा अल्फाज़, छो त ज़ुबान जा अल्फाज़ असुल में तव्हांजे आमाल जा सबब बणजंदा आहिनि। अॻ में हिक ॿिए खे गारियूं ॾींदा हो, पोइ वरी हिक ॿिए खे कुहाड़ियूं हणंदा हो। इहो जेको कुहाड़ियूं हयव, हिक ॿिए खे बंदूक हयव, झेड़ो कयव, इहो झेड़े जो नतीजो छाजे करे इहो निकितो, झेड़ो तले थियो जॾहिं त तव्हां हिक ॿिए खे गारियूं ॾिनव। त ज़ुबान वारा जेके अल्फाज़ आहिनि इहे त हथनि पेरनि जे आमाल जा अञा बि सबब आहिनि अयाल ख़ाल में, इन्हनि जा बहाना आहिनि। तंहिं करे ज़ुबान जे कौलनि जी बि जेको आहे तौर थींदी, अल्फाज़नि जी जेके ज़ुबाननि मां निकिरनि था, ऐं ज़ुबान जे अल्फाज़नि मां बुरा अल्फाज़ बि निकिरनि था, ज़ुबान मां सुठा बि त निकिरनि था न। सुठा अल्फाज़ जीअं ॾिसो पैगंबर जे मथां तव्हां दुरूद पढ़ो या क़ुरान करीम जी तिलावत कयो, त पोइ क़ुरान करीम जी तिलावत कयव त इहे बि त अल्फाज़ आहिनि, ज़ुबान मां निकिता न। इहे अल्फाज़ जो ज़ुबान तां निकिरनि था, इन जी जो तौर थींदी चइबो त इहे हादिस आहिनि, चइबो त क़ुरान करीम जी तिलावत बि हादिस आहे ऐं ॼण मख़लूक आहे। तंहिं करे उलमा जुमहूर उलमा जो चवणु आहे त जेको कलाम नफ़्सी आहे, माना अल्लाह वटि जेको कलाम आहे उहो क़दीम आहे, उहो मख़लूक न आहे, उहो हादिस न आहे। पर जेको क़ुरान लफ़्ज़ी आहे, माना जंहिंखे तव्हां पंहिंजे ज़ुबान सां पढ़ो था ऐं किरायत था कयो, उहे क़ुरान जा अल्फाज़ जेके तव्हांजे ज़ुबान सां अदा था थियनि इहे ॿियनि अल्फाज़नि वांगुरु मख़लूक आहिनि। ईअं चई करे हज़रत इमाम बुखारी व कौलम जो लफ़्ज़ चई करे हज़रत इमाम बुखारी गोया के हज़रत इमाम अहमद बिन हम्बल जे मसलक जी तरदीद थो करे। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल कलाम नफ़्सी जे त क़दीम हुजण जो क़ाइल आहे, पर हज़रत इमाम अहमद बिन हम्बल कलाम लफ़्ज़ी जे बि क़दीम हुजण जो क़ाइल आहे पूरे जुमहूर जे ख़िलाफ़। हो तो चवे त जेका जंहिं मस सां क़ुरान करीम खे लिखियो थो वञे, जंहिं कलम सां लिखियो थो वञे, जंहिं पने ते लिखियो थो वञे, इहे सभु जो सभु क़दीम आहे। हालांकि इन जे क़दीम हुजण जा पूरी उम्मत क़ाइल न अथव। त हज़रत इमाम बुखारी गोया के कौलम जो लफ़्ज़ चई करे हज़रत इमाम अहमद बिन हम्बल जी तरदीद थो करे, जॾहिं त हज़रत इमाम अहमद बिन हम्बल हज़रत इमाम बुखारी जे उस्तादनि में दाख़िल आहे।
वक़ौलहुम तूसन माण्हुनि जा आमाल बि तोरिया वेंदा, माण्हुनि जूं जे ज़ुबान वारियूं ॻाल्हियूं बि तोरी वेंदियूं। त इन ज़ुबान ते कंट्रोल कयो। हिकिड़े साहबीअ पैगंबर से के चयोसि मांखे वसियत कर, पाण फरमायो त अमसी कले के लिसान कर, ज़ुबान पंहिंजी जी संभाल कर, कंट्रोल कर पंहिंजी ज़ुबान जी। जो ज़ुबान मां जेके अल्फाज़ निकिरनि था इहे ईअं सम्झो त जहन्नम जा जे अंदरि दाख़िल करण जे लाइ लाबारा थी पवंदा। वकाल मुजाहिद, मुजाहिद नाले हिकिड़ो मुहद्दिस आहे, उहो थो चवे त अल क़िस्तास या अल कुस्तास अल अदल जे माना में अथव। किस्तास जे लफ़्ज़ जी माना आहे इंसाफ़, पर छा में बिरूमियत, रूमी ज़ुबान में, रूमी लुगत में किस्तास जी माना आहे अदल आहे। इन ते एतराज़ थो पवे त रूमी ज़ुबान में किस्तास जी माना अदल आहे। इहो ई लफ़्ज़ क़ुरान करीम में अलाए त केतिरनि जॻहियुनि ते आयल आहे, किस्तु किस्तास वग़ैरह, इहो त लफ़्ज़ क़ुरान करीम में अचे थो। पोइ इन जी माना त क़ुरान करीम में अजबी लफ़्ज़ आयो, भई इन्नहु लक़ुरानुन अरबियुन मुबीन। अल्लाह ताला तो फरमाते हे मुंहिंजो क़ुरान अरबी ज़ुबान चिट्टे ज़ुबान में मां मोकिलियो थमांव। त इन आयत जे ते इहा ॻाल्हि ख़िलाफ़ थी पई। उलमा था फरमाए त इन आयत जे बुनियाद ते ॼण इहो एतिराज़ थी सघे थो त रूमी ज़ुबान जे लफ़्ज़ खे क़ुरान में छो आंदो वियो। उन जा ॿ जवाब अथव। हिकिड़ो जवाब हीअ आहे त भई किस्तास किस्त अदल जे माना में आहे, रूमी ज़ुबान में बि आहे, अरबी ज़ुबान में बि आहे। इनखे वज़अ मुश्तरक करे चइबो आहे, यानी हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ जंहिंजो वज़अ हुन लुगत में बि थियल आहे, साॻे ई लफ़्ज़ खे साॻे ई माना जे लाइ हिन ॿोली में बि इनखे ठाहे वियो आहे। तंहिं करे इनखे असां मुतरादिफुल वज़ाइन बि चइबो आहे ऐं इनखे इश्तराकुल वज़अ बि चइबो आहे। भई इहो लफ़्ज़ मुश्तरक आहे। हाणे क़ुरान करीम में जो आंदो वियो आहे अदल जे माना सां न, त रूमियत जे एतबार सां न, अरबियत जे एतबार सां आंदो वियो आहे। छो त अरबी में बि इहो ई लफ़्ज़ इंसाफ़ जे माना सां आहे, रूमी ज़ुबान में बि इहो ई लफ़्ज़ इंसाफ़ जे माना सां आहे। त पोइ तव्हां हरू भरू उनखे क़ुरान करीम में रूमियत जे लिहाज़ खां छो था एतबार कयो, अरबियत जे लिहाज़ खां एतबार कयोसि। ऐं ॿियो वरी जवाबु हीअ आहे त ॿियो हिकिड़ो जवाबु आहे त इन लफ़्ज़ आजमी इज़स्तामलतुल अरब व अजराहु मजरा व अजराहु मजरल बिनाए वल एराब व तारीफ़ व तनकीर। ऐं कानून आहे त जॾहिं जंहिं बि लफ़्ज़ अजमीअ खे अरब जा माण्हू इस्तेमालु कनि ऐं उन जे मथां पंहिंजे क़वानीननि खे जारी कनि, मसलन काथे मोरब कयूंसि, काथे मबनी कयूंसि, काथे मुनसरफ़ो कयूंसि, काथे ग़ैर मुनसरफ़ो कयूंसि, त हाणे इहो लफ़्ज़ अजमी जंहिंखे अरबनि पंहिंजी ॿोलीअ में इस्तेमालु करे उन जे मथां पंहिंजे क़वानीननि खे बि इस्तेमालु कयो। हाणे इहो अरबी थी वियो, सारा अरबियन इहो अरबी थी वियो। भली घणी किस्त जो लफ़्ज़ अजबी लफ़्ज़ हो, पर जॾहिं अरबनि उनखे इस्तेमालु कयो पंहिंजे ज़ुबान अरबीअ में ऐं उन जे मथां पंहिंजे अरबी ज़ुबान जा क़वाइद कानून बि जारी करे छॾियूं, हाणे इहो अरबी थी वियो। जीअं चइबो आहे न आंच दर नमक, आंच दर काने नमक रफ़्त नमक शुद्ध, इहो फारसी जो हिकिड़ो मक़ूलो आहे त जेका बि शइ जेको आहे सो लूण जे खाण में पइजी वई न ऐं लूणु थी वियो न त हाणे इहो लूणु करे चइबो बसि। मसलन का ॻोह लूण जे खाण में, लूण जो हिकिड़ो खॾो आहे वॾो, हाँ जिरे वञो 5 जिरे वञो 10 जिरे वञो 20 जिरे वञो 100 जिरे वञो, खॾो आहे। पाणी अहिड़ा अथव हिन धरतीअ जे मथां काफ़ी जाइनि ते जेके उहे पाणी ॼण लूणु थी पवंदा आहिनि। हाणे उन लूण वारे पाणीअ में तलाव में हिकिड़ी ॻोह काहे पई, काहे पई त मरंदी न, काहे पवण सां उहा मरी पई, अंदरि मरी पई, ॻरी वई, ख़तमु थी वई, ॾिसण में कुझु बि नथो अचे, को बुझ बि तव्हांखे ॾिसण में नथो अचे। हाणे तव्हां इनखे इन असांजा खाइण जे इनखे लूण खे इस्तेमालु कयो आहे न कयो, शरीयत में हुकूमत भली इस्तेमालु कयो, इस्तेमालु करण जो जाइज़। त अरबी जे ज़ुबान में जेको बि अल्फाज़ ईंदो अरबी जा कानून उन जे मथां जारी थींदा, अरबी थी वेंदी। वयो कालो अल किस्त चए थो वञे त किस्त जो लफ़्ज़ मस्दर आहे मुक़सित जो, मुक़सित जो मस्दर वरी किस्त, थोड़ो ई न लॻे जाथी बाबा किस्त मस्दर वरी मुक़सित जो कीअं थियो, इन ते बि एतिराज़ आहे। भई मुक़सित इस्म फ़ाइल आहे मुतदी जे बाब जो, मुक़सित इस्म फ़ाइल आहे मुतदी जे बाब जो, किस्त मस्दर आहे लाज़िमी जो। पोइ जॾहिं किस्त मस्दर लाज़िमी आहे ऐं हो इस्म फ़ाइल आहे मस्दर मुतदी जो, त पोइ किस्त वरी इन मुक़सित जो मस्दर कीअं थो थिए। हालांकि लाज़िमी आहे त जेको बि इस्म फ़ाइल जो सीगो हूंदो आहे या जेको बि मुश्तक जो सीगो हूंदो आहे मब्दा इश्तिकाक मां निकिरंदो आहे, उनजे हुकुम में हूंदो आहे।
त पोइ मुक़सिद खे जेकॾहिं तव्हां किस्त जो इस्म फ़ाइल था चओ, किस्त खे तव्हां मुक़सिद जो मस्दर था चओ, त ॿिनि जो हुकुम त हिकु कयो न, ॿिन्हिनि खे चओ त ॿई लाज़मी या ॿई मुतदी। हालांकि किस्त मस्दर लाज़मी आहे ऐं मुक़सिद इस्म फ़ाइल मुतदी आहे। जंहिंखे हे ॼाणनि था माफ़ कजो, तव्हां जेकॾहिं इन ॻाल्हि खे न सम्झो, तालिब सम्झनि था इन ॻाल्हि। इन जो जवाबु ही आहे, ॿ टे जवाब ॾिबा। पहिरियों जवाबु ही आहे त भई हिते अल्फाज़ हिकिड़ा मुक़द्दर आहिनि। असुल में लफ़्ज़ हीअ अथव अल किस्त बिमाना मस्दर अल मुक़सिद, बिमाना जो लफ़्ज़ हिते मुक़द्दर आहे त किस्त मुक़सिद जे मस्दर न आहे, मुक़सिद जे मस्दर जे हम माना आहे। मुक़सिद जो मस्दर इक़सात आहे, उन जी माना बि इंसाफ़, त किस्त जी माना बि इंसाफ़ करणु। हिकिड़ो जवाबु इहो थियो त बमाना जो लफ़्ज़ हिते मुक़द्दर आहे। ॿियो जवाबु हीअ आहे त भई किस्त मस्दर आहे मुक़सिद जो, इन जो मतिलबु ही आहे यानी वाकई किस्त मुक़सिद जो महज़ूफ़ ज़वाइद मस्दर आहे। महज़ूफ़ ज़वाइद जो मतिलबु छा, यानी किस्त मुक़सिद जो मस्दर आहे इक़सात। उन इक़सात मां तव्हां ज़ाइद लफ़्ज़नि खे कढो, जेके असली मादे वारा अल्फाज़ हूंदा आहिनि न, उन्हनि खां ॿाहिरि जेके ॿिया लफ़्ज़ आहिनि न, उनखे ज़वाइद करे चइबो आहे। हाणे इक़सात में काफ़ सीन तोए इहे असली लफ़्ज़ आहिनि, इनखे चइबो आहे मादो। हाणे इन खां सवाइ बाक़ी अलिफ़ा ऐं हमज़ो आहे, इहे ज़ाइद आहिनि। बाबा महज़ूफ़ ज़वाइद यानी किस्त मज़ा तव्हां अलिफ़ खे हमज़े खे जो हज़फ़ कंदो न इक़सात मां, त इक़सात फ्री किस्त थी पवंदो। त किस्त मुक़सिद जो मस्दर आहे पर महज़ूफ़ ज़वाइद मस्दर आहे। हे ॿ जवाब। टियों जवाब ही आहे त भई किस्त मुक़सिद जो मस्दर आहे माना छा, यानी किस्त मक़सद जे छा मुक़सिद जे मस्दर जो मादो आहे। यानी मुक़सिद जो मस्दर छा इक़सात आहे, त इक़सात में मादे वाला लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, यानी बुनियादी लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, काफ़ सीन तोए, त किस्त में बि काफ़ सीन तोए आहे। हलो अॻिते वञो। कालो अल किस्त मस्दर मुक़सिद वहुवल आदिल, इन अदल जी माना सां अथव, यानी मुक़सिद चइबो आहे इंसाफ़ कंदड़ खे। अमल कासिद फवल जाहिर, कासिद वरी इहो इस्म फ़ाइल अथव हक़ीक़त में किस्त जो, ऐं उन जी माना अथव जौर माना ज़ुल्म। इते बि एतिराज़ पवंदो त भई किस्त जी माना इंसाफ़ आहे। पूरे क़ुरान करीम में किस्त जो लफ़्ज़ 15 जायुनि ते इंसाफ़ जी माना सां थो अचे। जाथे काथे किस्त जो लफ़्ज़ इंसाफ़ जी माना सां आहे। हाँ, हाणे इन किस्त जो लफ़्ज़ जॾहिं पाण इंसाफ़ जी माना सां आया त उन जो वरी इस्म फ़ाइल माना उन मां जेको इस्म फ़ाइल जो सिगो चीरजी निकितो अल कासिद, उन में वरी ज़ुल्म जी माना इहो कीअं, जॾहिं त मब्दा इश्तिकाक यानी कि मस्दर ऐं मुश्तक जे सीगे जे दरमियान में हम आहंगी हम माना हुजणु ज़रूरी आहे। जीअं ज़रब ऐं ज़ारिब, अल इल्म ऐं आलिम, अशुरुब ऐं शारिब, इन्हनि समूरे लफ़्ज़नि खे तालिब सम्झनि था। इते ॾिसो जेको मस्दर जो सीगो आहे ऐं मस्दर मां जेको वरी चीरजी निकितो आहे, इन जी माना हिकु अथव। त पोइ हिते कासिद जॾहिं किस्त मां थो चीरजी निकिरे त पोइ कासिद जी माना बि त इंसाफ़ हुजे न, जॾहिं किस्त जी माना इंसाफ़ आहे। आख़िर नेट कासिद जी माना ज़ालिम छो? पोइ ॼण इहो ईअं करे चइबो त ॿकरी जे पेट मथां कुतो ॼण पैदा थियो आहे। अड़े ॿकरी जे पेट मां कुतो वरी कीअं पैदा थींदो? किस्त जी माना इंसाफ़, वरी उनजे पेट में कासिद पैदा थियो ज़ुल्म वारी वारा सां। अम्बल कासितुन फ़कानुल जहन्नम हतबा, अल्लाह तो फरमाए त जेके ज़ालिम हूंदा उहे क़यामत जे ॾींहं ते जहन्नम जो ॿारण थी पवंदा। इन जो जवाबु हीअ आहे त भई हाणे जवाबु सम्झिजो। जवाबु इहा आहे त भई किस्त जो लफ़्ज़ अयल मुतज़ाद माना वारो लफ़्ज़ अथव। जीअं कुरो जो लफ़्ज़ पढ़ियो अथव न, कुरो जी माना हैज़ बि आहे यानी खून, कुरो जी माना तोहर बि आहे। ईअं किस्त जी माना अदल बि आहे, जौर बि आहे। अगरचे खणी अदल जे माना में घणो थो इस्तेमालु थी, इहा जुदा ॻाल्हि आहे, पर उनजी जौर वारी माना बि अथसि, ज़ुल्म वारी माना बि अथसि। हाणे कासिद जो लफ़्ज़ किस्त मां जेको निकिरी थो अचे न, जौर वारी माना जे एतबार आहे, न कि अदल वारी माना जे एतबार आहे। हे हिकिड़ो जवाबु। ॿियो जवाबु इहा आहे त भई किस्त जे लफ़्ज़ जे पढ़ण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकु काफ़ जे ज़ेर सां, ॿियो काफ़ जे ज़बर सां। काफ़ जे ज़ेर सां अदल जी माना अथसि किस्त माना इंसाफ़, कस्त माना ज़ुल्म। त कासिद कस्त जो इस्म फ़ाइल आहे, कासिद किस्त जो इस्म फ़ाइल आहे। हलो अॻिते। अमल कासिद फवल जाहिर, अबी क़ाल हदसना अहमद बिन अशकाब, हिन खे सनद चइबी आहे। हे हदीस जी सनद आहे। पोइ सनद जेतिरे क़दुरु वेझी थींदी आहे उनखे सनद आली करे चइबी आहे।
हज़रत इमाम बुखारी जी वेझी में वेझी सनद, यानी इमाम बुखारी खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तमाम वेझा हुजन, माना विच ते सनद में रिजाल जेके ॾिसी तमाम थोड़ा थी पवन त पोइ इनखे सनद आली करे चइबी आहे। इहा हज़रत इमाम बुखारी जी आली में आली जेका सनद आहे, माना वेझी में वेझी सनद सुलासिया जी कबीले खां अथव, बस सुनाइयात न आहे। इमाम मालिक जी सनद सुनाइयात आहे। इमाम अबू हनीफे जी जेका वेझी सनद आहे सा वोदानी आहे, छो त हज़रत इमाम अबू हनीफो पाण ताबई आहे। ताबई उनखे चइबो आहे जन साहबा की जी ज़ियारत कई। हज़रत इमाम बुखारी अच्छा हज़रत इमाम अबू हनीफे खां 50 उहे हदीसूं अचनि थियूं जेके वोहदानी जे कबीले खां आहिनि, माना 100 सिधो जन के साहबा खां उन रिवायत कयूं आहिनि। हज़रत इमाम अबू हनीफे खां सवाइ धरतीअ जे मथां को बि अहिड़ो मुहदिस, को बि अहिड़ो फ़क़ीह, को बि अहिड़ो मुज्तहिद कोन्हेव जंहिंजी सनद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ वोहदानी हुजे, माना वेझी में वेझी हुजे न। इनखे अल उलूल मुतलक चइबो आहे, गायतुल कुस्वा इनखे चइबो आहे नुख़बतुल फ़िक्र में। तमाम वेझी में वेझी जेका सनद आहे, इंतिहा जी वेझी, इंतिहा जी वेझी, या इंतिहा जी वेझी हज़रत इमाम अबू हनीफे जी सनद आहे। ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा, या ख़ुदा जी भलाई आहे जेके ॾे, ॿिए कंहिंजी सनद एतिरी वेझी न अथव। ही सनद हिन उम्मत जी, हिन उम्मत जे ख़ासे खां अथव। असांजे उम्मत खे अल्लाह ताला इहा ख़ासि नेमत ॾिनी आहे जो असां वटि पैगंबर साईं जूं हदीसूं महफ़ूज़ आहिनि बाक़ाइदे सनद सां अयार ख़ाने में, जो हज़रत इमाम बुखारी खां पैगंबर साईं ताईं, हज़रत इमाम तिरमिज़ी खां पैगंबर साईं ताईं, हज़रत इमाम नसाई खां पैगंबर साईं ताईं, हज़रत इमाम इब्न माजा खां पैगंबर साईं ताईं, हज़रत इमाम अबू दाऊद खां पैगंबर साईं ताईं, हज़रत इमाम अबू हनीफे खां पैगंबर साईं ताईं, इमाम मालिक खां पैगंबर साईं ताईं हदीसूं बाक़ाइदे सनद सां मज़कूर आहिनि अयार ख़ाने में। बाक़ी यहूदियुनि में ईसाइनि में का बि सनद कान्हे। तंहिं करे हीअ सनद जी जेका सआदत आहे इहा हिन उम्मत सां मुख़्तस आहे। लौलल इस्नाद ल बतल दीन, नुख़बतुल फ़िक्र में आहे त जेकॾहिं सनद न हुजे न त दीन बातिल थी वञे। लौलल इस्नाद लक़ाल मन शाह मा शाह, सनद जेके न हुजे न पोइ त सभु को मौलवी साहिब पंहिंजे मर्ज़ीअ ते ॻाल्हाए, बसि मिड़े पैगंबर जो नालो वठी करे हण कूड़, पैगंबर जो नालो वठी करे हण कूड़, बाबा इहो पैगंबर जो नालो वठी करे जेको कूड़ थो नी इनजी सनद ॾेखार। हाणे जे सनद कान ॾेखारे, जीअं बिदती चवंदा आहिनि अन नूर में नूर लाइ, पैगंबर से फरमायो त मां अल्लाह जे नूर वञा हिकिड़ो नूर आहियां, बाबा इहो कूड़ थो नी, इनजी सनद अथई, इनजी सनद बुखारी में आहे, नसाई में आहे, इब्न माजा में आहे, किथे लिखियल आहे उहा सनद ॾेखार। तंहिं करे चइबो आहे त बासनद आलिम थी पओ। सनद सां पैगंबर सां वञी करे माण्हू ॻंढिजी थो पवे। हीअ रिवायत आहे न, ॼण हिननि तुलबान खे हाणे हीअ हदीस जेका पढ़ाई थी वञे, सॼो सॼा किताब जेको पढ़ियो अथनि सनद सां पढ़ियो अथनि न, तंहिं करे माना हाणे ही बासनद आलिम करे चइबा। बासनद बेसनद आलिम न आहिनि, बग़ैर सनद जे मौलवी थियणु इहो ॼण बेकार आहे। इहो मौलवी मौलवी न आहे, सनद जॾहिं की आहे त उहो आलिम आहे। बासनद उला आलिम थी पओ, बग़ैर सनद जे आलिम न। बग़ैर सनद जे जेकॾहिं तव्हां पाण खे मौलवी सम्झंदो, मुफ़सिर सम्झंदो, प्रोफेसर सम्झंदो, लेक्चरार सम्झंदो, हज़ारे ग़लती करे छॾी। जीअं अबू लाला मौदूदी आहे न, उन पंहिंजे तफ़सीर जे अंदरि अलाए हिते केतिरियूं ग़लतियूं कई अथसि। हिकिड़ी ग़लती इहा कई त चई त नबियनि खां अलाह ताला कॾहिं कॾहिं गुनाह कराईंदो आहे त माण्हू सम्झनि त इहो चवां अलाह न आहे, इंसान आहे। नबीअ जे बारे में माण्हू सम्झनि त इहो ख़ुदा न आहे बल्कि इंसान आहे। अच्छा, इंसान सम्झण जे लाइ अची करे इहा ॻाल्हि रही आहे त अलाह ताला हुन खां गुनाह कराए। बाक़ी ॿिया इंसानी लवाज़िमात वारिसात कोन्हनि। उहो जो खाइनि था हितां नथा सम्झो त इंसान आहिनि, पीअनि था, खाइनि था, शादी कनि था, बच्चा ॿार, पेशाब आहे, पाखानो आहे, पोड़प आहे, बीमारी आहे, मौत आहे, हयाती आहे, लटा पाइण, बाज़ार में वञणु, वापारु करणु, हे सभु जो सभु इंसानी लवाज़िमात ऐं वारिसात, इन्हनि सां तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहे इंसान आहिनि। बाक़ी जेके गुनाह जे करण सां तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इंसान आहिनि। तंहिं करे इहो मौदूदी साहिब ॼण नबियनि जे मासूमियत जो मुनकिर आहे। हीअ सनद आहे अयार ख़ान में। हज़रत इमाम बुखारी तो फरमाए त मुंहिंजे उस्ताद अहमद पुट अशकाब जे उन मूंखे रिवायत कई आहे। उहो तो चए त असांखे हदीस कई आहे मोहम्मद बिन फुज़ैल। उहो तो चए त मूंखे रिवायत कई आहे अम्मार बिन काका। उहो रिवायत करे तो अबी ज़ुरा खां। उहो रिवायत करे तो हज़रत अबी हुरैरे खां। हज़रत अबी हुरैरे खां 446 रिवायतूं बुखारी में आहिनि। मुतलकन कुल जो कुल 5374 रिवायतूं हज़रत अबू हुरैरे खां आहिनि। मुतकसिरीन में दाख़िल आहे। पहिरें नंबर ते हज़रत अबू हुरैरा। हज़रत अबू हुरैरा जा 800 शागिर्द हुया। हज़रत अबू हुरैरे काफ़ी हदीसुनि जी किताबत पाण कराई हुई। हज़रत अबू हुरैरे जा शागिर्द हुया 800। उन्हनि में हिकिड़ो बशीर हुयो, ॿियो हम्माम हुयो। उन्हनि खे ख़ुसूसी तरह सां चवंदो त हदीसूं लिखंदा वञो।
हज़रत अबी हुरैरा का रिवायत है रज़ी अल्लाह ताला अन्हु जी त पैगंबर से जन फरमायो हिकिड़े भेरे त कलिमतान हबीबतान ब कलिमा अथव जेके खुदा के इंतिहा जा प्यारा यानी महबूबिन खुदा के ज़बरदस्त प्यारा है या खुदा के महबूबियत या सिफ़त गैबिया मख्फी सिफ़त आहे तव्हांखे कहिड़ी ख़बर पैगंबर जेकॾहिं हिन ॻाल्हि खे ज़ाहिर न करे त तव्हांखे कानो ख़बर पवे हा पैगंबर हिन ॻाल्हि खे ज़ाहिर कयो त ॿ कलिमा अथव खुदा के इंतिहा जा महबूब ऐं प्यारा अथव हलो अॻिते ख़फ़ीफ़तान अलल लिसान ज़ुबान ते बिल्कुलु हल्का अथव ऐं इहा ॻाल्हि ॼण हिस्सी आहे इहा सिफ़त हिस्सी आहे तव्हांखे सभु कंहिंखे ख़बर पइजी थी वञे वाकई तव्हां हिन ॿिनि कलमनि खे इस्तेमालु कयो तव्हांजे ज़ुबान जे मथां पथर को कोन किरंदो को मण को कोन किरंदो मण जो वज़न को कोन किरंदो सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल अज़ीम ॾिसो केतिरे क़दुरु हल्के तरीक़े सां तव्हांजे ज़ुबान इन कलमनि खे इस्तेमालु करे वियो सकीलतान फिल मीज़ान अल्लाह जे ताराज़ी में तमामु गौरा अथव तमामु क़यामत ॾींहं ते तव्हां जूं निमाज़ूं रोज़ा क़ुरान करीम जी तिलावत तौरात जी तिलावत ज़बूर इंजील जी तिलावत इहे सभु जो सभु इन ॻाल्हि खे न पुॼनि जेके जो हिननि ॿिनि कलमनि में अल्लाह ताला सिकिल रखियो आहे या सिकिल मानवी आहे हिननि में अल्लाह ताला मानवी वज़न रखे छॾियो आहे हे गौरा साबित थी पवंदा हाणे सुवालात अल्लाह खे इहे ॿ कलमा क़ुरान खां बि वधीक प्यारा आहिनि तौरात ज़बूर इंजील खां बि वधीक प्यारा आहिनि ज़िक्र अस्कार खां बि वधीक प्यारा यासीन तौरा तबारक खां वधीक प्यारा मुज़म्मिल मुदस्सिर खां बि वधीक प्यारा ही छा मसइलो आहे इहे ॿई कलमा ख़ुदा खे एतिरे क़दुरु छो प्यारा आहे अल्लाह के ये ब कलमा प्यारा सॼे क़ुरान खां बि ये कलमा ब कलमा प्यारा तौरात सारे खां ज़बूर सारे खां इंजील सारे खां ज़िक्र अस्कार खां हाँ समूरे तहज्जुद वारी निमाज़ खां समूरे नेक आमाल खां ये ब कलमा खुदा के वध में प्यारा आए अमलनामे जी ताराज़ी में क़यामत ॾींहं ते जवां इंतिहा जा गौरा साबित थी पवंदा इहो वज़न मानवी आहे इहो वज़न मादी न आहे या रूहानी वज़न इनखे चइबो आहे आयाल ख़ाल में जी हिकिड़ी हदीस में ईंदो आहे तिरमिज़ी शरीफ़ में योता बिर्रजुल अला रूसिल ख़लाइक़ हिकिड़े माण्हू खे आंदो वेंदो माण्हू जे रूबरू उनखे अल्लाह ताला चवंदो वयुनशर लहू तिसुम तिसीर सिजिलन उन जे लाइ 99 उन जा अमलनामा सिजिलात आयाल ख़ाल में ज़ाहिर थींदा 99 ये सब जो सब गुनाहनि सां भरियल हूंदा 99 अमलनामा ज़ाहिर थींदा 99 वॾा तूमार ज़ाहिर थींदा वॾा ड्रिघा वज़नदार उन्हनि समूर में गुनाह ई गुनाह हूंदो अल्लाह ताला चवंदो त अयुनकिरु मिन हाज़ा हदा छा इन्हनि में जा कंहिं बि हिकिड़े जो इनकार करी थो बानो चवंदो ला वाकई मां इहे कम कया आहिनि बसि बानो हाणे इंतज़ार में हूंदो त मूंखे जहन्नम में उछलायो थो वञे बसि एतिरे में अल्लाह ताला जे तरफ़ खां आवाज़ ईंदो या अब्दी इन लक हसरत न ईंदी तुंहिंजे लाइ मूं वटि हिकिड़ी चङाई आहे ला ज़ुल्म अल-यौम अलैक तुंहिंजे मथां जो ज़ुल्म कोन थींदो बसि ईअं चवण सां ई असांजा हिकिड़ो रुको ज़ाहिर थी पवंदो माना हिकिड़ो पनो ज़ाहिर थी पवंदो नंढड़ी हिकिड़ी चिठी ज़ाहिर थी पवंदी फी शहादत ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन में शाहिदी लिखियल हूंदी त अल्लाह वहदहु ला शरीका मां शाहिदी थो ॾियां त अल्लाह खां सवाइ ॿियो कोई मुंहिंजो ख़ालिक मालिक कोन्हे मुंहिंजो माबूद कोन्हे मुंहिंजे इबादत जो लाइक़ु न आहे ऐं मां शाहिदी ॾियां थो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल अल्लाह जा बाना आहिनि इहा शहादत जा इहे ॿ कलमा इन में लिखियल हूंदा बसि जॾहिं इनखे ताराज़ी जे सॼे पुड़ में रखिबो ऐं बाक़ी जेके तूमार आहिनि 99 उहे जॾहिं खॿे पुड़ में अची वेंदा त उहे टंगिजी पवंदा ऐं हे जेको हिकिड़ी चिठी आहे या हिकिड़ी चिठी वज़नदार थी पवंदी अल्लाह ताला उन बाने जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो करे छॾींदो त इहो हिकिड़ी चिठीअ में पने जी हेतिरी चिठी इहो जो वज़नदार थी थो पवे त इहो वज़न मादी न आहे इहो वज़न मानवी आहे इहो रूहानी वज़न इनखे चइबो आहे रूहानी तरह सां इहो वज़नदार थियो यानी इहो वज़न इन्हनि ॿिनि कलमनि जो वज़न आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूला इन्हनि ॿिनि शहादतुनि जो इहो वज़न अथव छो त अल्लाह जो नालो पूरी काइनात में वज़नदार आहे ॿिए नंबर ते नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो पूरी काइनात में वज़नदार आहे इन्हनि नालनि खां वधीक ॿी का शइ वज़नदार त आहे कान अल्लाह ताला उनजे जन्नत जो फ़ैसिलो करे छॾींदो त ईअं ई क़यामत जे ॾींहं ते हे जेके ॿ कलमा अथव सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल अज़ीम इहे ॿई कलमा अल्लाह ताला खे इंतिहा जा प्यारा ऐं वज़न आमाल वारे ताराज़ी में इंतिहा जा गौरा साबित थींदा सुवालात अल्लाह ताला खे इहे महबूब छू
कुरान खां वधीक महबूब, समूरनि किताबनि खां वधीक महबूब, समूरे आमाल खां बि वधीक महबूब। जवाब खे थोरे ख़्याल सां सम्झिजो। हाणे इहो सुवाल थियो त इहे ॿ कलमा एतिरे क़दुरु ख़ुदा खे महबूब छो। हाणे जवाब खे थोरो तवजो ॾेई सम्झो। जवाब हीअ आहे त अल्लाह ताला जा असुल में जेके कमालात आहिनि, ख़ूबियूं आहिनि, उहे गैर मुतलाई आहिनि, माना अणखुट आहिनि। ऐं अल्लाह ताला जी जेका पाकाई आहे, तनज़ीह, उहा बि अणखुट आहे। जेके तनज़ीह चइबी आहे माना सफ़ाई। अल्लाह ताला हर ऐब खां पाक आहे, हर नुक्स खां पाक आहे, खाइण खां पाक आहे, पीअण खां पाक आहे। हाँ, अल्लाह ताला शादी खां पाक आहे, गमी खां पाक आहे, पोड़प खां पाक आहे, बीमारी खां पाक आहे। अल्लाह ताला ॿार खां पाक आहे, औलाद खां पाक आहे, ज़ाल खां पाक आहे। लबयत की साहिबत वला वलदा। अल्लाह ताला असां इंसाननि जे पूरे लवाज़िमात खां पाक आहे। नबी पाक आहिनि सिर्फ़ गुनाहनि खां, बाक़ी नबी खाइण खां पाक न आहिनि। खाईंदा बि आहिनि, पीअंदा बि आहिनि, शादियूं बि कंदा आहिनि, पाखानो बि कंदा आहिनि, पेशाब बि कंदा आहिनि, बीमार बि थींदा आहिनि, मौत बि थींदी अथनि, हयाती बि ईंदी अथनि, हलाकत बि ईंदी अथनि। अल्लाह ताला इन समूरे लवाज़िमात खां पाक आहे। वरी कमालात खे ॾिसंदो त पूरी काइनात में जेके कमाल काथे बि आहिनि, काथे बि का ख़ूबी आहे त उन ख़ूबी जो असल मंबउ अल्लाह ताला जी ज़ात आहे। कुल कमालात जो मालिक अल्लाह जी ज़ात, कुल तनज़ीहात जो मालिक भी अल्लाह जी ज़ात। मुतलकन कुल तनज़ीहात जो, मुतलकन कुल कमालात ऐं तहमीदात जो मालिक अल्लाह जी ज़ात आहे। हाणे इहे जेके ॿ सिफ़तूं आहिनि, इन्हनि ॿिनि सिफ़तुनि खां वरी अॻिते हिकिड़ी टी सिफ़त आहे, उहा आहे अहदियत, यानी अल्लाह ताला यगानो आहे इन्हनि में। अल्लाह ताला सां इन कुल कमालात में ऐं कुल तनज़ीहात में ॿियो को शरीक कोन्हे, अहदियत। ऐं वरी चौथी सिफ़त त काइनात पूरीअ में अल्लाह ताला जी ज़ात अकबरुल कबाइर आहे, इंतिहाई बुलंद ज़ात आहे। अल किब्रिया रिदाई वल अज़मत इज़ारी फमन नाज़नी फीहा कसमतु। भाई वॾाई मुंहिंजी पोशाक आहे, अज़मत मुंहिंजी लुंगी आहे, मुंहिंजी चादर आहे। जेको बि इन्हनि शहर में मूंसां जहिड़ो कंदो मां उनजो कंधु भॼंदुसि। त अज़मत, किब्रियाई, इहा बारी ताला जी सिफ़त आहे हिकिड़ी। अहदियत अल्लाह ताला जी ॿी सिफ़त आहे। ऐं अल्लाह ताला कुल कमालात जो मालिक आहे, टी सिफ़त आहे। अल्लाह ताला कुल तनज़ीहात जो मालिक आहे, इहा चौथी सिफ़त आहे। इहे जेके चार सिफ़तूं आहिनि न, अहिड़ियूं चार सिफ़तूं अथव जेके अल्लाह ताला जे कुल सिफ़ात गैर मुतलाई अणखुट सिफ़ात जा मंबउ आहिनि। ऐं इन्हनि समूरनि जा मर्जो इहे आहिनि। गोया कि तौरात में, ज़बूर में, इंजील में, क़ुरान करीम में जेके बि बारी ताला जूं सिफ़तूं आहिनि, इन्हनि समूरनि जी मोट इन्हनि जी तरफ़ अथव। जीअं काइनात जी जक जोड़ जेका अल्लाह ताला कई आहे, इन जक जोड़ में अल्लाह ताला जूं केतिरियूं सिफ़तूं कमायूं हूंदियूं, बावजूदि इन जे पोइ बि हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह तौरु फरमाए त अल्लाह ताला जूं जक जोड़ वारी सिफ़तूं चार आहिनि, माना चैन में बंदि अथव। बसि इब्दाउ तख़लीक़, तदबीर तदल्ली, इन चैन में बंदि अथव। वरी अहिड़ी तरह सां जीअं हज़रत शाह वलीउल्लाह फरमाईंदो आहे त भई 1.25 लख नबियनि जूं शरीयतूं, 1.25 लख नबियनि जूं शरीयतूं, ॾिसो केतिरियूं शरीयतूं आहिनि, मगर आहिनि इहे चइनि उसूलनि में बंदि। तहारत, इख़बात, समाहत, अदालत। त तमामु हिकु समंदर खे हिकिड़े कोहरे में ॼण बंदि थो कयो वञे। अल्लाह जूं अणखुट सिफ़तूं आहिनि, अणखुट कमालात आहिनि, अणखुट तनज़ीहात आहिनि। अल्लाह जी यगानगी आहे, अल्लाह जी किब्रियाई अज़मत आहे। अल्लाह ताला जूं इहे सभु जो सभु जेके सिफ़तूं आहिनि, ये अणखुट सिफ़तूं इन चैन में बंदि अथव। यानी बारी ताला मुतलकन चवां हर ऐब खां मुनज़्ज़ह आहे। बारी ताला मुतलकन हर कमाल जो मालिक आहे, हर ख़ूबी जो मालिक आहे। इहो अल्लाह यगानो आहे, उन सां गॾु ॿियो को कोन्हे। इहो अल्लाह तमामु बुलंद आहे, इहो अल्लाह अकबरुल कबीर आहे, इन सां ॿियो कोई शरीक कोन्हे। त इहे जेके चार सिफ़तूं आहिनि न, अल्लाह जे समूरल सिफ़तुनि जा मंबउ आहिनि, मर्जो आहिनि, मरकज़ आहिनि। समूरे सिफ़ात जी मोट इन्हनि चइनि जे तरफ़ थिए थी। जहिड़ियूं सिफ़तूं तव्हां अल्लाह जूं ॾिसो, तौरात में ॾिसो, इन्हनि चइनि जे तरफ़ मोट कंदा। ज़बूर इंजील में इन्हनि चइनि जे तरफ़ मोट कंदा। क़ुरान करीम में जेके बि सिफ़तूं आहिनि, इन चइनि जे तरफ़ मोट कंदव। तंहिं करे इहे चार जेके सिफ़तूं आहिनि न, अहिड़ियूं त सिफ़तुनि जो इन्हनि खे मक़ामात उलूहियत करे चइबो आहे। यानी अल्लाह जे उलूहियत जो दारो मदार इन्हनि चइनि ते अथव। फ़र्ज़ु कयो इन्हनि चइनि में जेकॾहिं का बि हिकिड़ी सिफ़त बारी ताला में कान्हे त ख़ुदा ख़ुदा ई न आहे। तंहिं करे इहे जेके चार सिफ़तूं आहिनि, कुल कमालात, कुल तनज़ीहात, सभ जा जॾहिं मर्जो आहिनि, मंबउ आहिनि। तंहिं करे इन्हनि चइनि सिफ़तुनि खे, अल्लाह ताला जी चइनि सिफ़तुनि खे ज़िक्र करण सां
मानो अल्लाह ताला के इंतिहा जो महबूब तो थे। ये चार ही सिफ़तूं अल्लाह ताला के महबूब हैं। इमाम बुखारी इन चइनि सिफ़तुनि खे हिकिड़े जाइ ते बाक़ाइदे तफ़सील तरीक़े सां ज़िक्र कयो आहे। 988 सिफ़े ते 988 सिफ़े ते आहे त पैगंबर से का पूछा क्यों सही केड़ा कलमा अल्लाह ताला के वध वध महबूब हैं। पैगंबर से फरमाया अरबाउन 4 कलमा खुदा के वध वध महबूब अथव। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। त उते ॼण गोया के मनसूस तरीक़े से 4 ही सिफ़तूं बयान थियल आहिनि। हिते 3 मनसूस आहिनि। सुभान अल्लाह बि नस थियल आहे, अल्हम्दुलिल्लाह बि नस थियल आहे, अज़ीम अज़मत खुदा जी इहा बि नस थियल आहे। हाणे जेको अल्लाह समूरे चवां ऐबन उयूबन नुक़्सन खां पाक आहे, जेको अल्लाह समूरे कमालात जो मुंबई मरकज़ आहे, जेको अल्लाह अकबरुल कबाइर आहे, ज़ाहिर आहे त इहो ई अल्लाह वहदहु ला शरीक आहे। तंहिं करे फरमाई त ताराज़ी में ये 2 कलमा इंतिहा जा ॻोरा साबित थींदा। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। हदीस पाक में तो अचे मथे आहे ज़िक्र कयल। पैगंबर से फरमाए तो जेको माण्हू हिन वज़ीफ़े खे रोज़ानो 100 दफ़ा पढ़ंदो उन जा गुनाह समंदर जे झग जेतिरा हुजनि अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो। सब माण्हू पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम। हिन हदीस जी रिवायत करण सां तलबा के रिवायत भी मिली, दिरायत भी मिली, निस्बत इल रसूल भी मिली वियो। मां पंहिंजी सनद सां जो मुंहिंजो उस्ताद मुहद्दिसुल असर इमामुल असर हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी बेर शरीफ वारा आहिनि। उन्हनि जा उस्ताद हज़रत ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी साहिब आहिनि। उन्हनि जा उस्ताद हज़रत हुसैन मदनी आहिनि। हज़रत हुसैन मदनी खां अॻिते सनद तव्हांखे मालूम आहे। इन सनद सां बि मां तव्हांखे पंहिंजे तरफ़ खां इजाज़त थो ॾियां हदीस जी रिवायत करण जी। अल्लाह ताला तव्हां ऐं असां सबूरनि खे हिन बाबरकत मजलिस में बुखारी शरीफ़ जे ख़त्म में जेको अल्लाह ताला असांखे आंदो आहे, रब करीम असांजी झोलियुनि खे भरे असांजे गुनाहनि खे माफ़ फरमाए। हिन ख़त्मे बुखारी जे तुफ़ैले अल्लाह ताला असांखे हिन लुटेरनि खां आज़ादु करे, गद्दारनि खां आज़ादु करे, मुल्क में मनण मन अल्लाह ताला इस्लामी कानून खे नाफ़िज़ करे। जेके तुलबा जेके उलमा जेके हिन मजलिस में वेठा आहिनि, या बाबरकत मजलिस आहे, इंतिहाई सआदत वारी मजलिस आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे हिन सआदतुनि खां बरवर फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना ज़ुनूबना व कफ़िर लना सय्यिआतिना रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना व लि आबाइना व लि आबाइ आबाइना व लि उम्महातिना व लि उम्महाति उम्महातिना व लि औलादिना व लि औलादि औलादिना व लि जमील मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात। अज़्बिल बास रब्बन नास वशफ़ अंत शाफ़ी ला शिफ़ा इल्ला शिफ़ाउक शिफ़ा ला युग़ादिरु सकमा। अज़्बिल बास रब्बन नास वशफ़ अंत शाफ़ी ला शिफ़ा इल्ला शिफ़ाउक शिफ़ा ला युग़ादिरु सकमा। अज़्बिल बास रब्बन नास वशफ़ अंत शाफ़ी ला शिफ़ा इल्ला शिफ़ाउक शिफ़ा ला युग़ादिरु सकमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अहबाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैति अजमाइन अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा ला इलाहा इल्लल्लाह।